16 अगस्त ते भिटाइयाबाद में खंबे गुम कयल बिन शागिर्द भाइर गुलाम रसूल शर ऐं बशीर शर अञा ताईं आज़ाद न थी सघिया। वारसन पारां संदन आज़ादी लाइ पीरसन वालिद रज़ाक शर, भेनरुनि मुल्क शर, परहेज शर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेन सफ़ुरा चौरंगी ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते रज़ाक शर चयो त 2 महीननि खां घर मां खंबे खयल 2 पुट लापता आहिनि। हू 2 महीननि खां रोडनि ते आहिनि, पर को बि नोटिस नथो वठे। पुटनि जो कंहिं बि तंज़ीम सां वास्तो न आहे। जेकॾहिं हुननि जो को ॾोह आहे त खेॾ अदालत में पेश कयो वञे। मुंहिंजे ॿिन्ही पुटनि खे खंबे खणी विया आहिनि, जिन खे अॼु 57 ॾींहं आहे। उन्हनि जी का बि ख़बर कान्हे त हू किथे आहिनि। उन लाइ असां ही मुसलसल एहतजाज कयूं पिया। मुख़्तलिफ़ धुरियूं, सिंध जूं सियासी समाजी धुरियूं, उहे बि एहतजाज कनि पियूं। असां इहो मुतालबो था कयूं त जेकॾहिं हू ॾोह कंहिं में आहिनि ऐं हुननि जे मथां को इल्ज़ाम आहे त तव्हां उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो। ॿी सूरत में हुननि खे आज़ादु कयो। गुम थियलनि जी भेनरुनि मुल्क शर ऐं परहेज शर चयो त असीं सख़्तु परेशान आहियूं। भाउरनि जी गुमशुदगी खां पोइ अमड़ जी तबियत ख़राब थी वई आहे। असांजा भाउर बेगुनाह आहिनि। इंसानी हक़ जूं तंज़ीमूं आज़ादी में मदद कनि। संदन चवणो त इल्ज़ाम हटायलनि खे मुल्की अदालतुनि में आंदो वञे। ॿी सूरत में आज़ादु करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हिकिड़ो नर्सरी जो शागिर्द आहे, हिकिड़ो जेको आहे इंटर जो शागिर्द आहे, उन्हनि खे जेको आहे त माना फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं उन्हनि जे मथां जेकॾहिं को ॾोह जो को जेको आहे त माना कंहिं मुलविस आहिनि कंहिं ॾोह में, त उन्हनि खे फौरी तौर ते आला अदालतुनि में पेश कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।